शामिल कंदासीं। सिंध के ॿियनि शहरनि जियां लाड़काणे में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। हर तरफ या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहे है ब्यूरो चीफ मुनव्वर रिंद। जी नाज़रीन, मुहर्रम उल हराम के मौके ते लाड़काणे के मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि अंजुमन चारदा मासूमियन जाड़ल शाह खिची इमाम बारगाह मुख़्तलिफ़ जेके इमाम बारगाहूं आहिनि उन्हनि में मजलिसनि जो सिलसिलो भी जारी है। मोमिननि पारां आज़ादारी भी कई थी वञे। करबला के शहीदन के भेटा पेश करण जो जेको सिलसिलो आहे उहो भी जारी है। हर तरफ या हुसैन जो सदाऊं बुलंद आहिनि। इन जे हवाले सां हिते असां मौजूद आहियूं अंजुमन चारदा मासूमियन लाहौरी महला। उते उन्हनि खां पुछंदासीं हितां जा जेके मुंतज़िमीन आहिनि त उहे ही जेको मुक़दस महीनो आहे शहादतूं जंहिंमें थियूं आहिनि उन जे हवाले सां इंतज़ामनि जे हवाले सां उन्हनि खां पुछंदासीं त कहिड़ा इंतज़ाम कया विया आहिनि। हस्बे दस्तूर जेका बारगाह मन चारदा मासूमिन में मजलिसूं जेके थींदियूं आहिनि पहिरीं खां 10 मुहर्रम अल हराम ताईं, जंहिंमें असांजो 6 तारीख़ मेहंदी थींदी आहे जेका मस्तूरात में बरामद थींदी आहे। ऐं उन खां बाद 7 भी असांजी कासिमी अलम बरामद थींदो आहे। जो की रात जो मेहमान आहे मुंहिंजो मज़लूम इमाम हुसैन सुभाणे ज़ीनत लही वेंदो, वरी शाम ग़रीबा थींदी। इन 10 मुहर्रम ते हुसैन पंहिंजो भरियल घर करबला में लुटाए छॾियो। पियो त तल ज़मीन ते लाशो हुसैन जो, पियो त तल ज़मीन ते लाशो हुसैन जो। ये भेटा भी पेश की से मोहब्बत जो इज़हार भी आहे इमामनि सां। उन्हनि जी जेका कुर्बानी आहे सब्र आहे उन्हनि जी जेका आहे वो देख उनमें अचन था पिया मोहब्बत में। 9 मुहर्रम के हवाले से अलम सजाईदा आहियूं, अलम के निशान कंदा आहियूं, आज़ादारी कंदा आहियूं। असां मोमिन आहियूं, असांजो सिर भी मौला लाइ कुर्बान आहे। हे सब जेके आहिनि सब मोमिन आहिनि, ईअं न त को ॿिया आहिनि जिन भी स्टाइल लगाया आहिनि जेके भी अचनि वञनि था। बारगाह भी असांजी पंहिंजी आहे।